Subscribe to our channel Sin TV HD Drama and press the bell icon for the latest updates. अम्मा हिकिड़ी ॻाल्हि त ॿुधाए। पुछ। जिंदगी गुजारण लाइ दौलत एतिरी ज़रूरी आहे छा? जे पुट साह खणण जी ॻाल्हि तो करीं त शायद दौलत जी एतिरी ज़रूरत न आहे। जिंदगी त घुटजी घुटजी गुज़री वेंदी आहे, पर जे हर लम्हो सुख सां जीअण तो चाहिं ऐं इज्जत जी हवा में साह खणण तो चाहिं त उन लाइ दौलत जी वॾी अहमियत आहे। मोहब्बत खां बि वरी? हिन दौर में हा, मोहब्बत खां वधीक। पर अम्मा मुंहिंजे लाइ दौलत रिश्तनि ऐं मोहब्बत खां मथां ई कोन्हे। पुट अञा त तूं जवान आहीं, तुंहिंजा वार बछा न आहिनि थिया। जॾहिं न हॾियूं खोखरियूं थी वेंदई त पोइ ये दोस्त रिश्तेदार सभु छॾे वेंदई एलिया। दौलत माखीअ वांगे मिठी आहे, माण्हू मक्खियुनि वांगे इर्द गिर्द घुमंदई। जेसी ताईं तो वटि पैसो हूंदो न त हर को इज्जत सां ॾिसंदई, गौर सां ॾिसंदई। पर अम्मा इहा त कूड़ी इज्जत आहे, बिल्कुलु खोखली सुकल काठी वांगुरु, जंहिंखे हिकु मामूली चिणग बि साड़े रख करे छॾे। त पोइ तो छा सोचियो आहे? मूंखे शायद कूड़ी इज्जत न खपे। शायद? अम्मा मां मायरा सां कूड़ी मोहब्बत जो दावो नथो करे सघां। पुट मां त चवां थी हिकु भेरो वरी चङी तरह सोचे वठ। ॾाढो सोचियो आहे। मतलब त तूं अञा के नतीजे ते नहीं पहुतो। तोखे चयो न अम्मा, मायरा सां को बि अहिड़ो रिश्तो नथो रखणु चाहियां जंहिंजो बुनियाद कमज़ोर हुजे। मूंखे लॻे थो पुट त तोखे सोचण लाइ वक़्तु खपे। हिकिड़ी राति में माण्हू नथो सोचे सघे। मूं सोचे वरितो आहे। मुबारक हो जाई वाह, मुबारक हो जाई। किड़ी गाली मुबारक? यार वड़ा वड़ा कम करी तो, पर महसूस ही तो कराई त ॼण तो कुछ कयो ही कोने को। इहा ही तो तुंहिंजी ख़ासियत आ। चवण छा तो चाहीं? खुली करे चओ। पहिरें ही न कंपनी में जगह ठाही,
ऐं आहिस्ता आहिस्ता जब्बार साहब जे घर में जगह पे ठाही। गुड। ॾाढी नंढी सोच आहे तुंहिंजी। हाँ यार, उहा त आहे। तव्हांजे अज़ीम ख़यालातनि जे आॾो त असांजी सोच नंढी ई हूंदी। तोखे ख़बर आहे तुंहिंजी ॻाल्हियुनि मां हसद जी धप पई अचे। हाँ साईं, बिल्कुलु। छो न, तव्हांजे जिस्म मां त गुलाबनि जी खुशबू पई अचे। वसीम साहब, जी जब्बार साहब तव्हांखे सॾनि पिया। सर अची विया आहिनि? जी जी, उहे त सुबुह ई अची विया हुया। हा अच्छा ठीकु आहे, तव्हां हलो, मां अचां थो। वसीम साहब, वञो वञो, हुननि खे एतिरो इंतज़ारु न करायो। आख़िरकार तव्हांजो थियण वारो सोरो आहे। अच्छा, फर्ज़ कर जब्बार साहब मुंहिंजो सोहरो थी बि वञे त मूंखे तुंहिंजो हिन कंपनी में मुस्तक़बिल तारीख़ नज़र पियो अचे। पंहिंजे कम ते ध्यानु ॾे। यस। अस्सलाम वालेकुम सर। हाँ, अच्छा। वेलकम बैक सर। थैंक्स। ट्रिप कीअं रहियो सर तव्हांजो? जबरदस्त। दुबई जी छा ॻाल्हि आहे, थोरे वक़्त में इलाही तरक़ी कई है दुबई। यकीन नथो अचे जो 40 साल अॻु में दुबई रेगिस्तान ही रेगिस्तान हुयो। अॼु तरक़ी त ॾिस, वॾा वॾा शॉपिंग मॉल्स, रोड, इमारतियूं, कमाल जी तरक़ी कई है दुबई। वाह। बिल्कुलु सर। ख़ैर, मुझे उथे कुछ अहम मीटिंग्स भी हुई। कुछ माण्हू इंटरेस्टेड आहिनि असांजी कंपनी में पैसा लॻाइण लाइ। मूंखे लॻे थो त हाणे वक़्तु अची वियो जो असां पंहिंजी कंपनी खे थोरो वधायूं। ॿिनि शहरनि में बि असांजी ब्रांच हुजणु घुरिजे। छा ख़्यालु आहे तुंहिंजो? बिल्कुलु ठीकु आहे सर। इन लाइ मां फ़ैसिलो कयो आहे जो असांजी हिकु ब्रांच इस्लामाबाद में बि। इहा त ॾाढी सुठी ॻाल्हि आहे सर। इस्लामाबाद मूंखे पर्सनली पसंदि आहे। सुठो शहर आहे, ख़ामोश, सुकून वारो। बसि दिलि लॻी वञे त। बिल्कुलु सर। नई ब्रांच खोलण लाइ बहितरीन शहर जो इंतख़ाब कयो अथव। मुंहिंजो बि इहो ख़्यालु आहे। छा पियो सोचियो सर? कुछ ख़बर थी अॼु खां 25 साल पहिरियों मुंहिंजे खीसे में टको बि न। ऐं अॼु मां इस्लामाबाद में पंहिंजी ॿी ब्रांच खोलण लाइ सोचियो। वक़्तु इंसान खे किथां सां किथे पहुचाए ॾींदो। लॻे थो त कल्ह जी ॻाल्हि आहे, तॾहिं मां सदर में कपिड़े जी हिकु नंढी दुकान खोली हुई। हुन वक़्तु मां अकेलो हुयुसि। मुझे पंहिंजनि बि मूंखां मुंहुं फेरे वरितो ऐं अॼु ग़ैर बि मुंहिंजा पंहिंजा आहिनि। ख़ैर, इहो सभु हासिल करण लाइ इंसान खे पाण ते यकीन हुजणु घुरिजे। जॾहिं इंसान तरक़ी करे मथे पुॼी वेंदो न त पोइ हुनजा पेर थिड़ण लॻंदा आहिनि ऐं उन महिल हुनखे अहिड़े इंसान जे सहारे जी ज़रूरत हूंदी आहे जो जंहिं ते मुकमल तौर ते एतबार करे सघे। तव्हांजी नज़र में अहिड़ो केरु आहे सर? कहिड़ो? जंहिं ते तव्हां भरोसो करे सघो? को बि न। फ़िलहाल त मूंखे इस्लामाबाद वारी ब्रांच खां रिपोर्ट खपे। इन ते ॿिया माण्हू बि कमु करे रहिया आहिनि। अगरि तूं चाहें त तूं बि करे सघे थो। जी जी सर। ठीकु आहे, तूं हाणे वञी सघे थो। ओके सर, थैंक यू।
अच्छा ठीक है, मैं गुलाम नबी को भेजता हूँ नफरी के साथ, उसको उठा के ले आता हूँ। यार काशिफ, इस्लामाबाद वञण जो छा प्रोग्राम आहे? यार को प्रोग्राम ना आहे, पर छो? इन खां वधीक बहितर मौक़ो तोखे किथां मिलंदो? उते मार्केटिंग हेड थी वेंदे यार, सैलरी बि वधंदई, कम जो लोड बि घटि आहे, ऐं हर तरफ़ सुकून ई सुकून। न यार मूं बि इहो ई सोचियो, पर यार मुंहिंजी फैमिली हिते ई आहे यार। उते त मां बिल्कुलु अकेलो हूंदुसि, ऐं नए शहर में हिकिड़ी नई ज़िंदगी जीअण हे तमामु ॾाढो मुश्किल थींदो यार। अड़े यार छत, इहे त सभु न वञण जा बहाना आहिनि। अगरि तुंहिंजी जॻह ते मां हुजां न त फ़ौरन ई हलियो वञा। यार तूं सम्झंदो कर, मुंहिंजी का मजबूरी आहे। मजबूरी? कहिड़ी मजबूरी? यार मुंहिंजी मंगेतर खे न इस्लामाबाद बिल्कुलु बि पसंदि न आहे। हा त इहो चओ न, इहो बि यार वॾो मसइलो आहे। यार तुंहिंजो छा ख़्यालु आहे, अगरि मां न वियुसि त केरु वेंदो? यार ख़बर न आहे, पर ॿुधो आहे त सभिनी डिपार्टमेंट मां को न को हिकु शख़्स वेंदो। यार लेकिन असांजे डिपार्टमेंट मां वेंदो केरु? उहो ई जंहिं ते जब्बार साहब सभिनी खां वधीक भरोसो कंदो। ॾिसूं था। सही। भाई क्या हो? ठीक ठाक ठीक ठाक। अच्छा तुझे इंतजार है। हाँ तो कीअं आई तव्हां? मां ठीक आहियां, फर्स्ट क्लास। तव्हां ॿुधायो? अल्हम्दुलिल्लाह। ॿिए हाल कुझु वठिबो? न न बिल्कुलु, मां ओके आहियां। ॿुधो आहे तो बाइक वरिती आहे? जी। बाइक ख़रीद कई आहे या चोराई आहे? जी। कल्ह ताईं त तो वटि कुझु बि न हुयो, ऐं पोइ हिकदमि इहा बाइक कीअं वरिती? ओ वलीद भाई, मूं कुछ पैसा जमा करे रखिया, उन्हनि मां मूं वरिती आहे बाइक। त पोइ मैकेनिक खे ॾेई छॾी आहे, चोराइण जी कहिड़ी ज़रूरत हुई? मैकेनिक? कहिड़े मैकेनिक जी ॻाल्हि पिया कयो? उहो ई जंहिंजी तूं बाइक चोराई आहे। ॾुख थियो मूंखे ॾाढो। वलीद भाई, आई एम सॉरी। ॾिस तो केरु, मूंखां का बि ॻाल्हि गुझी न आहे रहंदी। मूंखे ॾुख हिन ॻाल्हि जो न आहे त तो बाइक चोराई आहे, पर मूंखे ॾुख हिन ॻाल्हि जो आहे त तो मूंसां कूड़ ॻाल्हायो। जी वलीद भाई, अगेन सॉरी। चङो छॾ हिननि ॻाल्हियुनि खे, तूं पंहिंजी हेलमेट खण वञी। वलीद भाई, ही हेलमेट मुझे लाया? हाँ, इहा हेलमेट तुंहिंजे लाइ आहे। तूं हिनखे ड्राइविंग दौरान पाईंदो कर, ॿाहिरि तमामु ख़तरो आहे। थैंक यू। अरे यार, हिन में थैंक्स जी कहिड़ी ॻाल्हि आहे? आउं त तोखे मोटरसाइकिल वठी ॾियण वारो हुयुसि, जेका तोखे वठी न ॾिनी। पोइ सोचियुमि छो न इहा सस्ती हेलमेट ई तोखे वठी ॾियां, इहा तुंहिंजे कमु ईंदी। ऐं हा, मूं तोखे सिर्फ़ु हिते हेलमेट लाइ न घुरायो आहे, कम जे लाइ घुरायो आहे। तूं चवीं पियो न त तोखे आरिफ हुसैन लाइ कमु करणो आहे। जी जी वलीद भाई। त उहो वक़्तु अची वियो आहे। उहो कीअं? सुभाणे मूंखे आरिफ हुसैन शाह पंहिंजे घर ॾे घुरायो आहे। ज़रूरी कोई वॾो कमु हूंदो, ऐं तूं बि मूंसां गॾु हलंदे। कहिड़ो कमु थी सघे थो?
बिल्लीअ जो बच्चो अगवा कराइणो आहे, बिल्लीअ जो। सुञाणे था थो न तूं आरिफ हुसैन शाह खे? जी, MA। बस MA? हुन वटि त एतिरी ज़मीन आहे जो ही पूरी कराची बि हुन में अची वञे। यादि रख, जेकॾहिं पाण हुन जो कमु न कयोसीं त असांखे बकस ज़मीन बि नसीब न थींदी। अंदाज़ो त आहे मूंखे। सुठी ॻाल्हि आहे, पर ॾिस तो कीर, कमु त पाण खे कंहिं बि हाल में करिणो आहे। छो न भली पाण खे मौत जी रांदि खेॾणी पवे। ॿुधा, तयारु आहीं हिन जे लाइ? बिल्कुलु वलीद भाई, 100% तयारु आहियां। ओके, सब ठीक है। वसीम साहब, यस। जब्बार साहब जे घरां कॉल आई हुई, उन्हनि तव्हांखे मानी ते सॾियो आहे। अच्छा, कॾहिं? अॼु राति। अॼु राति? जी। किथे? ब्लैक पर्ल होटल में। ब्लैक पर्ल होटल। ओके, थैंक यू। यू वेलकम। छा हाल आहे तुंहिंजो? ठीकु आहियां साईं, तव्हां ॿुधायो? सभ खां पहिरियों इहो ॿुधाए तो हे हेलमेट छो न पातो आहे? हेलमेट मूं वटि आहे साईं। ही हेलमेट मोटरसाइकिल ते रखण जे लाइ न आहे, ही हेलमेट तुंहिंजे मथे ते पाइण जे लाइ आहे। जेकॾहिं तव्हांजो एक्सीडेंट थिए, केरु ज़िम्मेदार आहे? असल में मां घणो परे न पियो वञां साईं, हे हिते साम्हूं ई मूंखे कमु थियो। अच्छा, त पोइ तूं हिते रहंदो आहीं? जी हाँ। अच्छा, त तो हे गाॾी कॾहिं वरिती आहे? साईं, हीअ जेकी बाइक आहे या मूं पाण तयारु कई आहे। वाकई गाॾी तो ठाही आहे? यकीन नथो अचे। तोखे त कंपनी खोलणु खपे, वॾी ख़ूबसूरत शइ ठाही थी। वॾी महिरबानी साईं, मां हाणे वञी सघां थो? इहो वरी कीअं? कुझु देरि असां वेही चांहि त पीए नी। चांहि? इहो तव्हां छा था चओ साईं? चांहि पीअण लाइ थो चवां, भंग पीअण लाइ नथो चवां। न साईं, मुंहिंजो मतिलबु आहे त असां हिक ॿिए खे सुञाणूं कोन था न, त चांहि कीअं? मतिलबु छा? ग़लति, अहिड़ी का ॻाल्हि न आहे। जी, इहा ई ॻाल्हि आहे। मां तव्हांखे सुञाणे ई कोन थो। थी सघे थो तूं मूंखे नथो सुञाणी, पर हा, मां तोखे चङी तरह सुञाणां थो तोकीर साहब। तव्हांखे कीअं ख़बर पई मुंहिंजो नालो तोकीर आहे? इहो ई त पुलिस जो कमाल आहे। थोरो घणो हुन मिस्त्री जो बि कमाल आहे जंहिंजी बाइक चोरी थी वई आहे। ॾिसो, मां इन बारे में बिल्कुलु बि नथो ॼाणियां साईं। मां त तोखां कुझु पुछो ई न आहे, पर मां तोखे ॿुधायां थो। तव्हां मूंखे छो था ॿुधायो इहो सभु? तोखे त इहा ख़बर हुजे नी, तूं हुन जे महले में रहंदो आहीं। साईं, मां इन बारे में पाण ई मालूम करे वठंदुसि। अञा ताईं तोखे ख़बर न आहे पई त पोइ तूं मालूम कीअं कंदे? ॾिसो साईं, मूंखे देरि पई थिए। जेकॾहिं मूंखे चालान करणो आहे, तव्हां बेशक करे सघो था चालान। उनजी का ज़रूरत न आहे, पर तोखे थाणे ते हलणो पवंदो। थाणे? थाणे छो साईं? गुज़ारे छॾे, चांहि पीअणी आहे चांहि। जेका मोटरसाइकिल चोरी थी आहे नी, उन जी तफ़सील तोखे ॿुधाइणी आहे। हिन वक़्तु न साईं, राति आहे। मूंखे असल में पंहिंजे घर वञिणो आहे साईं। तूं छा थो चाहें? सरकारी हथकड़ियूं हणी तोखे वठी हलूं या तूं पाण हले थो? पर हिनखे वठि प्यार, तूं गाॾी कढ, हलो थाणे ते। तव्हां हिते? जब्बार साहब किथे? हू त कोन्हनि। छा मतिलबु? मां सम्झुसि कोन। जब्बार साहब जो पाण पैगाम मिलियो हो त इन रेस्टोरेंट में हुननि सां मिलण अचां। तव्हांखे ॾिसी त मां कंफ्यूज थी वियो आहियां। हिनखे हसीन इत्तफ़ाक़ी सम्झी वठ। ओह, त इहो पैगाम तव्हां मोकिलियो? ॾाढी देरि करे छॾी तव्हां सम्झण में। तव्हां त मूंखे ॾिसी सम्झी वञो हा त ही पैगाम किथां आयो हुयो।
खैर तव्हां वेहो वेहो प्लीज़। तूं मूंखां एतिरो भॼंदो छो आहीं? कंहिं ॿी छोकिरी खे पसंदि थो करीं छा? अहिड़ी काई ॻाल्हि न। पोइ तूं चाहीं नथो छा त तुंहिंजी ज़िंदगी में केरु हुजे? ज़ाहिर आहे चाहियां थो, पर मूंसां गॾु हलण लाइ हिम्मत घुरिजे। तोखे लॻे थो त मां कमज़ोर आहियां? मूंखे ख़बर न आहे। मूंखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायो, तव्हां अञा ताईं शादी छो न आहे कई? पर हिन सवाल जो हिन ॻाल्हि सां कहिड़ो तालुक? पहिरियों मूंखे मुंहिंजे सवाल जो जवाबु ॾियो। पर मूं शादी करणु ज़रूरी न सम्झियो। ओह, त तव्हांजे ख़्याल में शादी करणु ज़रूरी न आहे? मूं इहो त कोन चयो आहे। त पोइ छा चयो तव्हां? मूं चयो जॾहिं मां ज़रूरी सम्झंदसि शादी जो फ़ैसिलो कंदसि। कॾहिं कंहिंसां मोहब्बत कई आहे? हा। पोइ मां हिन मौज़ू ते का ॻाल्हि करणु नथी चाहियां। ॻाल्हि करण जी हिम्मत न? वसीम, तूं मुंहिंजो इम्तिहान पियो वठी? मुंहिंजो एतिरो मामूली सवाल तव्हांखे एॾो ॾुखियो थो लॻे त मूंसां गॾु हलण त हिकिड़ो वॾो चैलेंज थी पवंदो। तूं मूंखे सुञाणी नथो ऐं तव्हां बि मूंखे नथा सुञाणियो। बहितर इहो ई थींदो जो असां हिते ई तरसी वञूं। मां न रुकंदसि वसीम, मां तोसां गॾु हलंदसि। जेकॾहिं ईअं न थियो न त मां तोखे बर्बाद करे छॾींदसि। मूंखे बर्बाद करे तव्हांखे कुझु बि कोन मिलंदो शायदि, पर तुंहिंजे हथ मां सभु कुझु हलियो वेंदो। तुंहिंजी नौकरी, तुंहिंजो मुस्तक़बिल, सभु कुझु। पापा तुंहिंजे लाइ घणो कुझु सोचियो आहे। छा तूं इहो सभु कुझु विञाए छॾींदे? तव्हां मूंखे धमकी पिया ॾियो मैडम। मां त तोखे तुंहिंजे फ़ैसिले जो नतीजो पई ॿुधायां। तव्हां कंहिं पुतले सां जेतिरी बि मोहबत कयो, तव्हांखे हुन मां कॾहिं बि मोट कोन मिलंदी। औरत जी मोहब्बत में एतिरी हिद्दत हूंदी आहे जो पत्थर दिल माण्हू बि रिझी वेंदो आहे। पर मां एतिरो आसानी सां रिझण वारो न आहियां मैडम। ही त वक़्त ई ॿुधाईं। आई एम सॉरी, मां तव्हांखे वक़्तु नथो ॾेई सघां। मोहब्बत ॾाढी परे जी ॻाल्हि आहे। वसीम, केॾां पियो वञे? ऑर्डर करे चुकी आहियां, कुझु खाए पोइ वञ। मूं चयो न तव्हांखे त मां तव्हांखे वक़्तु नथो ॾेई सघां। मां तुंहिंजो इंतज़ार कंदसि। सर ये वही लड़का है गुलाम नबी साहब लेके आए। इंजन भी वही है, टायर भी वही है, गाड़ी के चेसिस भी वही है, ये 100% उसी मैकेनिक की गाड़ी है। सर आप उस मैकेनिक से पूछें, वो जो चीज़ें बता रहा है उनका कोई सबूत है उसके पास? तुम्हारे पास इस बात की क्या सबूत है कि बाइक तुम्हारी है? कागजात है तुम्हारे पास? सर वो तो उसके पास भी नहीं होंगे। पहले तुम बताओ, तुम्हारे पास बाइक के कागजात हैं? जी नहीं। बेटा अब तुम तैयार हो जाओ, ये केस तुम हार गए हो। अब हवालात की हवा खाने के लिए तैयार हो जाओ। ड्रामा सीरियल फासला जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।